वफाकी सरकार 8 फरवरी 2024 ते आम चूंडू यकीनी बणाए। सुप्रीम कोर्ट पारा हुक्मनामो जारी। अदालत पंहिंजे हुक्म में चयो त सदर इलेक्शन कमीशन पारा ऐलानियल तारीख़ ते चूंडू यकीनी बणाई वञनि। चीफ जस्टिस अटॉर्नी जनरल का सवाल कयो त अव्हांखे इलेक्शन ते को एतराज़ त नाहे। अटॉर्नी जनरल जवाब ॾिनो त असांखे चूंडनि जी तारीख़ ते को बि एतराज़ नाहे। अदालत चयो त आम चूंडनि जो नोटिफिकेशन बि जारी थी सघे थो। समूरियूं धुरियूं आम चूंड जी तारीख़ ते राज़ी आहिनि। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन पढ़ी ॿुधायो। चीफ जस्टिस समूरनि सूबनि जे एडवोकेट जनरल्स खे रोस्ट्रम ते घुराए सवाल कयो त चूंड जी 8 फरवरी जी तारीख़ ते सूबनि खे को एतराज़ नाहे। एडवोकेट जनरल जवाब ॾिनो त सूबनि खे चूंड जी तारीख़ ते को बि एतराज़ नाहे। आइन चवे थो त आम चूंडूं 90 ॾींहनि अंदरि कराई वञनि। असां बि चाहियूं था त इलेक्शन 90 ॾींहनि में कराई वञे। नाड़े वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार सेनेट में ख़िताब कंदे चयो त इलेक्शन कमीशन खे चूंडूं कराइण लाइ 54 अरब रुपया घुर्बल हुआ। असां चूंडनि लाइ 46 अरब रुपया जारी करण जो तय कयो। पंजाब ऐं केपी में चूंडनि लाइ इज़ाफ़ी 16 अरब रुपयनि जी ज़रूरत हुई, पर क़ौमी असेंबली ठराव पास कयो त मूं वटि ॿी का बि चॉइस न हुई। आदमशुमारी हथमी थियण खां पोइ इलेक्शन कमीशन खे तकबंदियूं कराइणियूं हूंदियूं आहिनि। IMF मिशन सां टेक्निकी ॻाल्हियुनि जो पहिरियों इजलास अॼु थींदो। FBR पारां अमलदरामद रिपोर्ट पेश कई वेंदी। IMF शर्त मौसर टैक्स छूट वारी शर्त ख़त्म करण जी रिपोर्ट तयारु। जुलाई खां सेप्टेम्बर ताईं इनकम टैक्स रिफंड अदायगियुनि जो टारगेट हासिल कयो वियो। IMF सां शर्त प्लान मुताबिक़ इनकम टैक्स रिफंड अदायगियुनि में घटिताई कई पई वञे। कर्ज़ प्रोग्राम में रहंदे FBR पहिरीं 3 महीननि दौरान टैक्स छूट न ॾिनी। एमनेस्टी स्कीम बि मुतारिफ़ न कराई वई। पाकिस्तान में गैर कानूनी तौर ते असल फंडनि खिलाफ ऑपरेशन जो टियों ॾींहुं पाक अफगान तोरखां बॉर्डर जे रस्ते फंडनि जी वतन वापसी जो अमल तेज़। कराची जे इलाइक़े सोराबकोट में SSP इरफान बहादुर जी निगरानी में ऑपरेशन 77 अफगाननि खे गिरफ़्तार कयो वियो। जैकबाबाद मां गिरफ़्तार थियल अफगानी शहरियुनि खे होल्डिंग कैंप ते एंट्री बाद चमन बॉर्डर ज़रिए अफगानिस्तान रवानो कयो वियो। कराची खां अंदर 113 अफगानी बि पंहिंजे ॾे रवाना कया विया, जिन में 43 मर्द, 15 औरतूं ऐं 50 वारड़ा शामिल। फेसगंज पुलिस शहर में गश्त दौरान पकाचांग शहर मां हिकु अफगानी शहरी अब्दुल कादिर खे गिरफ़्तार करे वरितो। इसराइल जी 27 ॾींहनि दौरान मुसलसिल बमबारी खां पोइ टैंकर सां हमला शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9,000 खां वधी वियो। 24,000 फ़लस्तीनी ज़ख़्मी। इसराइल पारां टैंकर सां ग़ज़ा जो घेरो करण सबबि फ़लस्तीनी जो क़त्लेआम वधण जो ख़दशो। जबालिया ऐं अल पेरिश कैंप ते हमलनि में 50 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। हमास जो इसराइली फ़ौज ते हमलो, 6 टैंकर समेत 9 फ़ौजी गाॾियूं तबाह। इसराइली ऑफिसर समेत 19 एहलकार मारिजी विया। पीटालैंड जी हेडक्वार्टर ते बि हमलो। हिज़्बुल्लाह पारां इसराइल जे 19 चौकनि ते हमला, केतिरा ई इसराइली फ़ौजी मारिजी विया। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जी सदारत ते जंगली जीवत बाबति इजलास। नवंबर खां सिंध में शुरू थींदड़ शिकार जी सीज़न जे हवाले सां ब्रीफिंग। वॾे वज़ीर पारां शिकार जे हवाले सां दरख़्वास्तूं तयारु करण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर चयो त जिन इलाइक़नि में हलंदड़ साल शिकार थींदो, उन्हनि इलाइक़नि में ईंदड़ साल शिकार करण जी इजाज़त न हूंदी। हिकु साल जी पाबंदी सां उन्हनि इलाइक़नि में जानवरनि जी आबादी वधी वेंदी। जंगली जीव जे तहफ़ुज़ जे लाइ क़दम खंया वञनि ऐं गैर क़ानूनी शिकार जा केसिस अदालतनि में ट्रायल कया वञनि। जस्टिस अकील अब्बासी सिंध हाई कोर्ट जे वक्ती चीफ जस्टिस तौर हल्फ खणी वरितो। जुडिशियल कमीशन ऑफ पाकिस्तान जी सिफारिश ते वक्ती चीफ जस्टिस इरफान सादत सुप्रीम कोर्ट जो जज मुक़रर थियण खां पोइ सिंध हाई कोर्ट जे सीनियर जज अकील अब्बासी खे वक्ती चीफ जस्टिस मुक़रर कयो वियो। सिंध हाई कोर्ट सीनियर जज जस्टिस नदीम अख्तर जस्टिस अकील अब्बासी खे वक्ती चीफ जस्टिस तौर हल्फ खणायो। डेरा इस्माइल खान जे टांक ॾे वड़ दहशतगर्दनि पारां बम धमाके बाद फायरिंग, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾे वड़ जारी। इंतज़ामिया मौसिफ़ टांक ॾे वड़ दहशतगर्दनि पारां पुलिस वैन खे निशानो बणायो वियो।
अगूणे सदरासी पुलिस सरदारी ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पारां डेरा इस्माइल खान में दहशतगर्दी जी मसम्मत। आसिफ अली सरदारी जो चवणु आहे त मासूम इंसाननि खे निशानो बणाईंदड़ माफ़ी जो गन आहिनि। वफ़ाक़ी ऐं ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमतूं दहशतगर्दी जी नर्सरियुनि जे ख़ात्मे खे यकीनी बणाइनि। बिलावल भुट्टो सरदारी जो चवणु आहे त मासूम शहरियुनि खे निशानो बणाईंदड़ ब्रिगेड आहिनि। वाक़े में मुलविस दहशतगर्दनि खे मंतकी इंतज़ाम ते पहुचाए वञे। रानीपुर वेझो 2 महीना पसंद जो पुरणो कंदड़ जोड़ो गोलियूं हणी क़तल। ॻोठ वरियो वाहन में हथियार बंदन फायरिंग करे नारी लतीफ़ा बुगटी ऐं बिलावल चांडियो खे क़तल करे छॾियो। रानीपुर पुलिस मौसूब लतीफ़ा जो भाउ बाबू बुगटी महिमान थी सदस्य घरायल हो, जे इरादे सां जोड़े खे क़तल कयो। पुलिस कार्रवाई कंदे 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं टडे आदमबड़ सां जवाबदार पंहिंजी ज़ाल खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ संज जुणेजो में जवाबदार इमाम बख्श ख़ास के लिए फायरिंग करे ज़ाल फहमीदा खे क़तल कयो। वाक़े बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे।